साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं ॻोठ में 3 भाउर रहंदा हुआ। हिकिड़े जो नालो हो ईसो, ॿिए जो मूसो ऐं टे जो नालो हो दंदण। साईं मुंहिंजा पीउ जे मरण खां पोइ हिननि जॾहिं पाण में मिल्कियत विराई तॾहिं ईसे ऐं मूसे सलाह थी दंदण खे फ़क़ति हिकिड़ी में ॾिनी। ॿियो सभु माल पाण विराए खयऊं। दंदण वीचारो हिकिलो ऐं नंढो हो, तंहिं करे जेका हिकिड़ी में मिलियसि सा मां छिड़ी करे क़बूल कयई। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़े ॾींहुं दंदण लोहार वटि वियो ऐं हुनखे चयईं, अदा लोहार मूंखे हिकिड़ो अहिड़ो चड़ो ठाहे ॾे जंहिंमां उहो आवाज़ु अचे त टक ईसो टक मूसो माल मिड़ई दंदण जो। साईं लोहार वीचारो मज़ूरी मिली सो हुनखे अहिड़ो चड़ो ठाहे ॾिनो जो अची पंहिंजे मेंह जी ॻिची में ॿधी छॾियईं। साईं हाणे त रोज़ु शाम जो जॾहिं मेंह चरी मोटंदी हुई त उनजे चड़े मां साईं अक्सर दोस्त सम्झंदा हूंदा चणो जेको घिंड जेको ॿधंदा आहिनि अक्सर माल वांदि पंहिंजे माल खे ॻिचीअ में कंध में, त उन चणे मां उहो आवाज़ु पियो ईंदो हो त टक ईसो टक मूसो माल मिड़ई दंदण जो। साईं मुंहिंजा ईसो ऐं मूसो उहो आवाज़ु ॿुधंदा हुआ त उन्हनि खे उन आवाज़ ते ॾाढी कावड़ लॻंदी हुई। सो हिकिड़े ॾींहुं ॿिन्ही ॼणनि फ़ैसिलो कयो त छो न उन मेंह खे ई मारे छॾिजे, त न हुजे बांस न वॼे बांसुरी, न हुजे मेंह न इहो वॼंदो चड़ो, न इहो आवाज़ु असां ॿुधंदासीं ऐं कावड़ चढ़ंदी। सो आख़िरकार हिकिड़े ॾींहुं वॼ वठी दंदण जी मेंह कुई छॾियऊं। दंदण खे जॾहिं हुन ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं सब्र करण खां सवाइ ॿियो चारो ई कोन हुअसि। बसि एतिरो पर बसि भाउरनि खे एतिरो चयाईं त अदा मेंह त अव्हां कुई खाधी, गोश्त अव्हां खे बबा, बाक़ी छोड़ो त मूंखे ॾियो। हुननि ख़्यालु कयो त छोड़े मां हिन खे छा मिलंदो, सो खेसि मोटाए ॾिनऊं। साईं दंदण वीचारो छोड़ो वठी घर सुकाइणो रखियो। हफ़्ते ॿिनि खां पोइ जॾहिं सुकी वियो तॾहिं विकिणण लाइ शहर ॾांहुं खणी वियो। रस्ते ते राति पइजी वियसि। ख़्यालु कयईं त राति जो मतां जानवर न खाई वञनि, तंहिं करे हिकिड़े वण ते चढ़ी वेही रहियो। साईं मुंहिंजा का महिल मस गुज़री त के चोर चोरी करे उन ई वण जे हेठां अची माल विराइण वेठा। उन्हनि चोरनि में हिकिड़ो काणो चोर बि हो। ॿियनि चोरनि हिन खे कुझु पती घटि ॾिनी। जंहिं ते हू काणो चोर रड़ियूं करे ॿियनि खे पिटणु लॻो त ख़ुदा कंदो त मथां खां छित किरंदो। दंदड़ त वण तां उहो समूरो तमाशो अॻे ई पिए ॾिठो। तंहिं छा कयो जो सुकल छोड़ो यकदमि हिननि जे मथां खणी उछलायईं। साईं छोड़ो जो ॻोरो ऐं सुकल हो, सो मथां ई वण जा सुकल ॾार ऐं टारियूं भञंदो कड़ 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 कंदो अची हिननि जे मथां किरियो। अची जो हिन जे मथां किरियो त चोरनि पहिरीं आवाज़ु ॿुधो ऐं पोइ जो मथां छोड़ो किरनि सो पक थियनि त काणे जी पिठ हणी वञी हंधि कयो आहे, तंहिं करे डप में वठी भॻा। डप में साईं वठी भॻा। चोरनि जे भॼण खां पोइ दंदण वण तां लथो। चोरनि जे भॼण खां पोइ साईं मुंहिंजा चोरनि जे वञण खां पोइ दंदण वण तां हेठि लही माल मेड़े खणी अची घर पहुतो ऐं धीउ खे चयईं मां वञी चाचनि जे घरां पाटी वठी अच त नाणू मेड़ियूं। दंदण जी धीउ साईं पंहिंजे चाचनि ईसे ऐं मूसे वटि वई ऐं खाउन पाटी घुरियाईं। तंहिं ते मूसे पुछियसि, माई कर ख़बर अॼु तुंहिंजे पीउ छा हूंदो आहे जो मई थी? छोकिरी वञणसि चाचा, ॿियो कुझु बि कोन्हे। बाबे चयो आहे त पाटी खणी अच त नाणू मयूं। हिननि पाटी त खेसि ॾिनी पर पोइ वीचार लॻा त काल्ह ताईं त दंदण बुखियो भांग हो, अॼु एतिरी दौलत किथां आयसि जो ॻणी ई नथो सघे। सो यकदमि सॾोखी बणिजी ख़बरचार वठण जे ख़्याल सां वटसि आया। साईं मुंहिंजा ॻाल्हियुनि मथां ॻाल्हियूं कंदे कंदे नेठि पुछऊं, दादा कर ख़बर तो एतिरो धन आंदो किथां? दंदण खे बि हिननि सूद न हुआ। सो ख़्यालु कयूं त हिननि खे सेखत ॾियण जो महल इहा ई आहे। तंहिं करे दिलि में ठाह ठाहे चयईं,
अड़े अदा ॿियो त कुझु कोन्हे, बाक़ी फलाणे शहर में सुकल छोड़े जो ॾाढो अघु आहे। आउं बि पंहिंजे मींहं जो छोड़ो उते विकिणी आयो आहियां, जो एतिरो धन मिलियो अथमि। से मुंहिंजा ईसो ऐं मूसो आ ॻाल्हि ॿुधी सिधो घर आया। छा कयूं जो धन जी लालच में समूरियूं पंहिंजूं मेहूं कोई उन्हनि जा छोड़ा लाइ सुकाइणा विझी छॾियऊं। कुझु ॾींहंनि खां पोइ गाॾी में छोड़ा, साईं कुझु दोस्त छोड़ा सम्झंदा हूंदा, कुझु न सम्झंदा हूंदासीं, माल जो खल जंहिंखे पाण चऊं, सो छोड़ा खणाए 10 मिलियल शहर ॾांहुं रवाना थिया। उते हिननि खे कंहिं पुछियो त अदा केॾांहुं था वञो? त हिननि पुछियो त अदा हिकिड़े माण्हू असां सां इहा हक़ीक़त कई आहे, असां वटि छोड़ा वेकाऊ आहिनि। ॿुधो अथऊं त हिते छोड़नि जो तमामु घणो मुल्ह मिलंदो आहे। माण्हू चए त अदा हिते त छोड़नि जो अघु थिए ई कान, अहिड़ी त का ॻाल्हि कोन्हे। बाक़ी जे चओ था त आउं तव्हांखे विकिणाए ॾियां थो। उते हिननि खे पक थी त दंदण असांखे ठॻे वियो आहे। नेठि थोड़नि घणनि पैसनि में छोड़ा विकिणी मुंहुं मथो पिटींदे अची ॻोठ पहुता। से मुंहिंजा उते ॻोठ पहुचण शर्त खार में दंदड़ जे घर खे बाहि ॾेई साड़े रख करे छॾियऊं। दंदड़ खे उन ते ॾुख त ॾाढो थियो, पर दिलि जो सूर दिलि में पी रखी माठड़ी करे घर जे रख जो हिकिड़ो बोरो भरे गॾ ते रखी उथी हिकु तरफ़ रवानो थियो। से ॻोठ खां थोरो अॻु भरो थियो त हिकिड़ो शाहूकार अची गॾियसि, जो पुण वापारु करियो धन जो भरियल बोरो पंहिंजे गॾ ते रखी साॻी पासे पियो वियो। हिक ॿिए सां सलाम कलाम करण खां पोइ गॾु हलण लॻा। दंदड़ ख़्यालु कयो त हिक खां ॿ थी पियासूं, सो ॿिए यार गॾिजी गॾनि ते चढ़ियूं मंज़िलो काईंदा हलंदा पिया विया। हिकिड़े हंधि शाहूकार खे झंग जो अची ख़्यालु थियो। दंदड़ खे चयईं, दादा तूं हिन गॾ खे अॻिते काईंदो हल त आउं झंग जो ख़्यालु लाइ अचां थो। दंदड़ दिलि में ख़्यालु कयो त ॿेली वक़्तु ॾाढो सुठो मिलियो आहे, सो छा कयईं जो संदसि रख वारो बोरो लाइ शाहूकार वारे गॾ ते रखी छॾियईं ऐं शाहूकार वारो धन सां भरियल बोरो लाइ पंहिंजी गॾ ते रखी छॾियईं। एतिरे में शाहूकार बि अची पहुतो। दंदड़ कुझु पंधु साणसि हली हिकिड़े हंधि हुनखे चयो त यार आउं हाणे हिन पासे वेंदुसि, पंहिंजी मोकिलाणी अथई। ख़ैर साईं, हिकु ॿिए खां मोकिलाए ॿई ॼणा पंहिंजो पंहिंजो रस्तो वठी रवाना थिया। दंदड़ बि फेरो ॾेई फिरी सिरी वरी पंहिंजे घर अची पहुतो। ते घर में पहुचण सां दंदड़ पंहिंजी धीउ खे चयो त चाचनि जिन खां पाटी वठी अच त धन में वियूं। छोकिरी जा पंहिंजे घर सनी वञण खां पोइ चाचनि जे घर वेंदी रहंदी हुई। सा वञी पाटी वठी आई। ईसे मूसे जी हुई ॾाढ हिरियल, सो वरी बि सम्झाऊं त लाशक दंदड़ किथां धन वठी आयो आहे। सो वरी बि साटीड़ा गाटीड़ा थी अची दंदड़ जे भर वरिताऊं। वरी जो दौलत जो बोरो ॾिठाऊं सो वेतर अचरज लॻनि। खाउन पुछाऊं त अदा हेतिरो सारो धन किथां कमाया आहीं? हुन ॿारनि खे ॿुधायो त अदा फलाणे शहर में रख जो अघु ॾाढो चढ़ियल आहे। सो मूं बि पंहिंजे सड़ियल घर जो रख खणी वञी होॾा होका ॾिना। माण्हुनि खे बि ॾाढी घुर्ज, सो रख जे हिकिड़ी लप जे एवज़ झोली धन जी थे ॾिनऊं। मूं वटि जेका रख हुई सा समूरी ख़तमु थी वई, पर अञा बि खेनि घुर्ज हुई ऐं सुभाणे ॿी रख बि खणी वेंदसि। इसे मूसे खे वरी बि मथसि वेसा अची वियो, सो ॿिन्ही भाउरनि पाण में फ़ैसिलो कयो त अॼु ई घर साड़े रख जा ॿोरा भरे शहर हलूं, मतां वरी न दंदड़ पहुची वञे। से मुंहिंजा उन बैदि ॿई ॼणा सिधो उथी घर आया ऐं घर खे खणी तीली ॾिनऊं। जॾहिं घर सड़ी रख थी विया तॾहिं रख जा ॿोरा भरे अची उन शहर में पहुता ऐं होका ॾियणु लॻा। छार वेकाणूं छार, माण्हुनि खे संदन उन ई होके ते ॾाढी खिल आई। चयो मियां चरिया त कोन थिया आहियो, कॾहिं छार बि विकाणी आहे। उते हिननि खे पंहिंजी बेवकूफ़ी ते अरमान थियो ऐं दंदड़ ते कावड़ बि लॻनि। तंहिं करे शूकजी फूकजी अची ॻोठ पहुता। यकदमि दंदड़ खे मोचड़ा हणी दरिया जे कप ते किला घोड़े रसनि सां काबू ॿधी छॾियाऊंसि त हाणे जोग अथई, भली त दरिया जे छोलनि में ॿुॾी मरी। ईअं चई ॿई ॼणा वेंदा रहिया। दंदड़ वीचारियो दरिया जे कप ते ॿधो पियो हो,
त उते हिकिड़ो मेहार पाणी पीआरण लाइ पंहिंजूं मेंहूं वठी आयो। धनार धंधड़ खे ॾिसी ॿधल ॾिसी खांसि पुछियो, अदा तोखे उन आधार मां छॾायां? धंधड़ जवाबु ॾिनोसि, न अड़े अदा न, ऐं तूं ॿधल ख़ुशी सां आहियां ऐं ख़ुशि आहियां, छो जो ख्वाजा ख़िज़र जी ज़ियारत वेठो करियां, तंहिं करे छोड़ण जी तकलीफ़ न कजां। इहा ॻाल्हि ॿुधी मेहार खे शौक़ु थियो त छो न आउं बि ख्वाजा ख़िज़र जी ज़ियारत करियां। सो धंधड़ खे मिनतूं करणु लॻो त अदा भलाई करे मूंखे बि थोरी देरि लाइ उते खणी ॿध त आउं बि ख्वाजा ख़िज़र जी ज़ियारत करे वठां ऐं पंहिंजी दिलि ख़ुशि करियां। धंधड़ चयसि, यार तूं मुड़ुस को हुबदार थो ॾिसीं, तोखे इहा ज़ियारत ज़रूरु कराईंदुसि, पर हाणे मूंखे खोल। मेहार यकदमि खेसि खोलियो ऐं पोइ धंधड़ लत ॾेई खणी हुनखे ॿधो ऐं चयईंसि, यार हाणे वेठो ख्वाजा ख़िज़र जी ज़ियारत कर, पंहिंजी अलाह वाही। ईअं चई संदसि मेंहूं काए रवानो थियो ऐं मेहार वीचारो रेड़ियूं कंदो कंदो रहिजी वियो। ते मुंहिंजा ईसे ऐं मूसे जो हिन खे सही सलामत ऐं हेतिरनि वेहनि समेत ईंदो ॾिठो सो संदनि 6 ई छिजी विया, पर ॿाहिरियूं बनूं रखी मुंहुं पको करे धंधड़ खे ॾाढो प्यारु कयऊं ऐं चयऊंसि, अदा असांखे माफ़ु कजां, भली असांखां भुल थी, भला हाणे ॿुधाए त तूं उहे मेंहूं किथां आंदियूं? धंधड़ भाइरनि खे वरी लालच में ईंदो ॾिसी चयो त अदा 2 भेरा तव्हांखे ॾसु ॾिनमि त मुसीबतूं सिटियमि, हाणे आउं तव्हांखे असुलु कोन ॿुधाईंदुसि त हेतिरियूं मेंहूं किथां आंदियूं अथमि। पर ईसो ऐं मूसो से तव्हां लथा ई न। चयूं, छा बि थी वई असांखे ज़रूरु ॿुधा। तंहिं ते हुन चयो त अदा जॾहिं अवी मूंखे दरिया जे कप ते किली में किला हणी सोघो करे घर रवाना थिया, तॾहिं थोरी वेरम खां पोइ ख्वाजा सरा दरिया मां मुंहुं कढियो। मूं वटि न्याय सां केस अर्ज़ु कयो त माण्हू मूंखे हिते ॿधी विया आहिनि। ख्वाजा ख़िज़र मूंखे चयो त फ़िक्रु न कर, जेको माण्हू हिन जाइ ते पाण खे ॿधाईंदो आहे तंहिंखे आउं पंहिंजी ज़ियारत बि कराईंदो आहियां ऐं मेंहूं बि इनाम ॾींदो आहियां। उहे मेंहूं पोइ ख्वाजा ख़िज़र खां मिलियमि जो काए आयो आहियां। ईसो ऐं मूसो 2 ॼणा उन ई महिल तयारु थी बीठा त असांखे बि उते हली ॿध, असांखे बि मेंहूं मिलनि ऐं ज़ियारत बि नसीबु थिए। से मुंहिंजा धंधड़ त ख़ुदा खां उहे ॾींहं पे घुरिया त मन को वझ मिले जो हिननि ॿारनि खे सेखत ॾियां। सो हिननि खे दरिया जे कप ते वठी आयो। साॻी जॻह ते किला खोड़े रसीब सां ॿधी क़ाबू कयईं ऐं चयईं त अदा हाणे सॼी उमिरि वेठा हिते ख्वाजा ख़िज़र जी ज़ियारत कजो। तव्हां मूं ग़रीब सां दोलाप कयो हो, तंहिंजो नतीजो इहो अथो। उहो ॿुधी ईसो ऐं मूसो वठी घोड़ा कई, पर धंधड़ संदन का बि हिकु कान ॿुधी ऐं मोटी घर आयो। त मुंहिंजा ॿिए ॾींहुं सुबुह जो हिकिड़ी भली मेंह खे पंहिंजो ठहिरायल चढ़ो ॿधी ॿियूं मेंहूं काए दरिया ते आयो ऐं चढ़े वारी मेंह वठी अची ॿाहिरनि जे भरिसां लंघियो, जंहिं मां आवाज़ु पियो त टक ईसो टक मूसो, माल मिड़ई धंधड़ जो। ईसे ऐं मूसे खे ॾाढी सेखत आई हुई, सो रोई भाउ खां माफ़ी वरितऊं। तॾहिं धंधड़ खे बि मथां रहम आयो, नेठि ॿिन्ही खे माफ़ु करे खोले घर वठी आयो। उहो ॾींहुं सियाणो वरी कॾहिं ईसे ऐं मूसे धंधड़ जे मन घराई न कई ऐं धंधड़ बि खेनि माल ऐं दौलत सां अधु हिसो ॾेई घर घाट ठहिराए ॾिना। पोइ 3 भाइर सॼी उमिरि पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि थी खीर खंड थी गुज़ारण लॻा। साथियों, उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक इन क़िस्म जूं कहाणी किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।